अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त नवनि महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराइजे ऐं जॾहिं को महिमान असांखे मिली वेंदो आहे त उनखे बसि असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे स्टूडियो में दावत ॾेई घुरायूं ऐं तव्हां सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल कराइजे। अॼु असां वटि ॿ महिमान जेके अमेरिका खां आयल आहिनि, अदा सुहेल अंसारी, डॉक्टर एजाज़ तुर्क साहब। असां उन्हनि खे पंहिंजे ऑफिस में जॾहिं घुरायो त सोचो हाणे उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल बि करे वठिजे। सो अॼु असां उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल था कयूं त जॾहिं उहे अमेरिका खां सिंध अचनि था ऐं सिंध खां वरी जॾहिं अमेरिका वञनि था त उन्हनि जा जज़्बात कीअं हूंदा आहिनि, हू सिंध खे कीअं था ॾिसनि, सिंध जूं जेके मुआशी हालतूं आहिनि, सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे या सिंध जा जेके समाजी मसइला आहिनि, उन्हनि खे जॾहिं हू उतां खां ॿाहिरां रही अचनि था, जॾहिं हिकिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क मां हिकिड़ो वॾो दौरु गुज़ारे ऐं वरी अचनि था त हिते सिंध जे बारे में हू छा था महसूसु कनि ऐं उन्हनि में उमेद जी का रोशनी जेका हूंदी आहे या नाउमीद आहिनि। सो डॉक्टर साहब तव्हांखे असांजे प्रोग्राम में, अदा सुहेल तव्हांखे असांजे प्रोग्राम में भलीकार। ऐं पहिरियों सुवाल डॉक्टर साहब खां कंदसि त तव्हां जॾहिं अचो था अमेरिका खां पाकिस्तान, हींअर तव्हां मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी 2 महीननि खां त हिते रहियल आहियो पाकिस्तान में, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ो अमेरिका में ॾिघो अरसो गुज़ारियो आहे। तव्हां जॾहिं पाकिस्तान ऐं अमेरिका जे विच में अचो था त पोइ सिंध खे तव्हां कीअं था ॾिसो, सिंध जी हालतुनि खे तव्हां कीअं था ॾिसो? अदीब हाणे हक़ीक़त इहा आहे त हाणे उहो दौरु आहे जो असीं भली 10,000 मील परे आहियूं, पर कनेक्टिविटीअ जे करे असीं सिंध सां जुड़ियल हूंदा आहियूं। ऐं यकीन अथमि त सुहेल बि अहिड़ी तरह सां त रोज़ असीं ईमानदारी ॻाल्हि पुछो त अमेरिका खां वधीक असीं सिंध सां जुड़ियल आहियूं। ऐं सिंध को स्पेस में कोन्हे को, सिंध हिन ख़िते जो हिसो आहे ऐं हिन ख़िते में जेके हालतूं आहिनि उन सां सिंध बि मुतासिर थिए थी। उन में चङायूं बि आहिनि, ओणायूं बि आहिनि ऐं हिकिड़ो ग़रीब ख़ितो आहे, डिसऑर्गनाइज़ ख़ितो आहे, ख़ासि करे सिंध पाकिस्तान जो हिसो आहे त पाकिस्तान के जॾहिं सरसरी तरह सां ॾिसिजे थो त हिकिड़ी त लैक ऑफ रिसोर्सिस आहिनि या लैक ऑफ आई वुड से मैनेजमेंट जा वॾा मसइला आहिनि। रिसोर्सिस आहिनि बि त उहे मैनेज सही कोन था थियनि। ऐं मां ज़ाती तरह सां ॾिसंदो आहियां, मुंहिंजी जेको नज़रियो आहे त सभिनी मसइलनि जी जेका जड़ आहे उहा आहे लैक ऑफ क्वालिटी एजुकेशन, मायारी तइलीम जेकॾहिं। ऐं जॾहिं आउं मायारी तइलीम थो चवां त कंटेम्पररी तालीम, हिन दौर जी तइलीम जेका दुनिया जे ॿियनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में आहे उनजो हिते पाकिस्तान में ऐं अहिड़ी तरह सां सिंध में बि उनजो वॾो फुक़दान आहे। ऐं उन जे करे ई जेके असांजा ह्यूमन रिसोर्सिस आहिनि न उहे नॉन एग्ज़िस्टेंट आहिनि। जेकॾहिं सुठी तालीम ॾिनी वञे त असीं सॼी दुनिया सां जुड़ी सघूं था ऐं हिते जा मुआशी मसइला बि हल थी सघनि था। असां पंहिंजे ह्यूमन रिसोर्सिस खे एक्सप्लॉइट ई कोन कयो आहे, असीं रुॻो अलाए कर्ज़नि ते मुल्क हले पियो ऐं उनजी का बि मैनेजमेंट कोन्हे का। तमामु समत जेका आहे, इट हैज़ बिकम अ सिक्योरिटी स्टेट, जिते वञो त पुलिस वारा बीठा आहिनि, गार्ड बीठा आहिनि, बंदूक डपु पियो लॻे जहिड़ो कर के त हुन ते को न महाज़ ते अची विया आहियूं। होटल में वञो, बैंक में वञो, रेस्टोरेंट में वञो, हर जाइ ते हिकिड़ो बंदूक खयो बीठो आहे। हीअं भउ पियो लॻे त भेण अलाए छा थींदो। सो इहे जेके ख़ौफ़ ख़तरा अजाया आहिनि ऐं उनजो सबबु बि जेको आहे न इहो को मथां नाज़ुल कोन थियो आहे असां ते। हिननि जी जेके हिते जा जेके करतूत आहिनि हिन मुल्क में, जेका हिननि शुरू खां वठी जेका हिनखे सिक्योरिटी स्टेट ठाहे छॾियो आहे, इहो हर वक़्तु हूंदो आहे न त हमेशह चवंदा आहिनि त तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे बि एक्सप्लॉइट करिणो आहे पहिरीं हुनखे डिॼारियो, जॾहिं हू सख़्तु डिॼी वञनि पोइ यू कैन एक्सप्लॉइट देम, वॉट एवर यू वॉन्ट टू डू यू कैन डू इट। उनमें मज़हब बि अची वञनि था, मज़हबनि में बि पहिरीं त डिॼारियो बाबा तव्हां दोज़ख में वेंदो, तंहिंमें तव्हांखे नांग हूंदा, तव्हांखे बलाऊं हूंदियूं, एॾो डपु ॾियो
जो सफ़ा हिसियल हुजनि पोइ मुलो जेको वणे थो उहो चए थो त हिते असां उन ई बुनियाद ते हिन स्टेट खे भलायो आहे। उन जे करे माण्हू ॾिनल आहिनि, डिसऑर्गनाइज़ आहिनि, तालीम जो फुक़तान आहे, उन जे करे इकनॉमिकल क्राइसिस आहिनि। इट्स अ वी हैव एंटर्ड अ विशियस सर्कल ऐं इन विशियस सर्कल खे तोड़ण लाइ मां सम्झां थो त हिन खे तव्हां जीअं कल्ह हिकिड़ी ॻाल्हि पई कई त दे हैव टू रीथिंक they have to rethink, they must rethink if they want and reverse the course, वरी शुरू कनि, शुरूआत कनि, कॾहिं बि देरि कोन थींदी आहे। त हींअर बि जेकॾहिं हिनखे को अकुल ऐं फ़हम हुजे त का बि स्टेट जेका हूंदी आहे न, का बि धरती चंद धरतीअ सां मोहबत मदर, इहे सभु अफ़सानवी ॻाल्हियूं आहिनि। धरती हूंदी आहे माण्हुनि सां, घर बि माण्हुनि सां, घर में माण्हू न हुजनि त घर कोन्हे। ऐं तव्हां ही सॼी सिंध धरतीअ सां वॾी मोहबत आहे, इश्क़ आहे, प्यारु आहे, अलाए छा आहे, पर इन में माण्हू न हुजनि सिंध धरती छा आहे, कुझु कोन्हे का। या पाकिस्तान माण्हू कढी छॾियो, ही मुल्क जेकॾहिं चवंदा त पाकिस्तान ठाहियोसीं त माण्हुनि लाइ ठाहियूं न, जाग्राफी हदूद आहिनि, पर उन में जेकॾहिं माण्हू कढी छॾियो त माण्हू कुझु कोन्हे, माण्हुनि लाइ कुझु कोन था कनि। रुॻो ईअं बॉर्डरनि ते बीठा आहिनि, हे वठोटा मारबारा। अड़े बाबा, जिन लाइ तव्हां ठाहियो, जे औलाद तव्हां पैदा कयो था, उनखे जेके तव्हां संभालियो कोन था, त पोइ उहा पैदा न कयो ॿारनि खे। त अहिड़ी तरह सां तव्हां जे माण्हुनि लाइ बुक ठाहियो, मुस्लमाननि लाइ ई ठाहियो था, पर उन्हनि खे माण्हुनि लाइ कुझु त कयो न, उन्हनि जो त सोचो न, उहे त सेकेंडरी आहिनि, उन्हनि खे मुचड़ा पाइणो, अलाए छा छा पिया कयूं। सो इहो वी हैव टू रिवाइज़ अवर थिंकिंग। ऐं आउं सम्झां थो त कंटेम्पररी एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। पाकिस्तान जे आइन खे रिवाइज़ करिणो पवंदो। वी विल हैव टू मेक इट सेक्युलर। सेक्युलर डज़ नॉट मीन लादीनियत। इहो जो कॉन्सेप्ट ॾिनो वियो बहुत सेक्युलर माना लादीनियत, सेक्युलर लादीनियत कोन्हे का। बाबा हर कंहिंखे पंहिंजे मज़हब प्रैक्टिस करण जी मुकमल आज़ादी हुजे। मुस्लमान आहिनि, हिंदू आहिनि, क्रिश्चियन आहिनि, बुद्ध आहिनि, जेके बि आहिनि, उनखे आज़ादी हुजे, पर उहो स्टेट जो मज़हब न हुजे। स्टेट जो को मज़हब, जीअं कुर्सी ऐं टेबल जो को मज़हब कोन हूंदो आहे, या घर जो को मज़हब कोन हूंदो आहे, कंहिं बिल्डिंग जो मज़हब कोन हूंदो आहे, अहिड़ी तरह सां स्टेट जो को मज़हब न हुअणु घुरिजे। उनखे हर को पंहिंजो मज़हब प्रैक्टिस करे। ऐं ही दौरु जेको आहे, हिन दौर जो कंटेम्पररी जेके ज़रूरतूं आहिनि, मुंहिंजे नज़र में साइंस ते सफ़ा को ख़्यालु कोन्हे को। हींअर ताईं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हेॾा होॾा आहे, त तव्हां ॾिसो त हिते जेको आहिनि इंटरनेट सर्विस हेॾा होॾा टुटल फुटल, उन ते ध्यानु कोन्हे को। बमनि ऐं एटम बमनि ते, टैंकुनि ऐं जहाज़नि ते आहे। उन्हनि खां कढी करे वॾे में बेस्ट डिफेंस फॉर दिस स्टेट इज़ गुड क्वालिटी एजुकेशन एंड सेक्युलर सिस्टम विथ टॉलरेंस। माण्हू हिन जेके रहनि था हिन घर में, जेके हिकिड़े घर में माण्हू रहनि था, पाण में विढ़िया पिया हूंदा, उहो घर कोन हलंदो न। अच्छा, हाणे सुहेल साहब, तव्हां खां मुंहिंजो सवाल आहे त तव्हां जॾहिं अचो था सिंध में, त तव्हांखे सिंध जा हालात कीअं था लॻनि, ऐं तव्हां छा हिते इंजॉय कंदा आहियो, या तव्हांखे हिते अची रोड रस्ता टुटल फुटल, गाॾियूं हलाइण मुश्किल, तव्हांखे मुश्किल पई थींदी आहे, कीअं फील कंदा आहियो जॾहिं तव्हां हुतां ईंदा आहियो? हिकिड़ो एॾो ज़बरदस्त इंफ्रास्ट्रक्चर जॾहिं हुजे, मतिलबु हिकिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क जो, त सिंध में तव्हां जॾहिं ईंदा आहियो त तव्हांजी छा फीलिंग हूंदी आहे? वॾी महिरबानी। अवल तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि तव्हांजे तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं कमु जेको तव्हां हिते करे रहिया आहियो। जेसि ताईं तालुक़ु आहे असांजो एक्सपीरियंस हिते अचण जो, त ऑनेस्टली उन में ॿई फीलिंग्स आहिनि। मज़ो अचे थो तमामु घणो, हिकिड़ी वरी जेको पंहिंजे वतन सां जुड़ण जी हिकिड़ी फीलिंग अचे थी, पंहिंजे शहरनि सां जिते असां वॾा थियासीं, ग्रो अप थियासीं उन्हनि गिटनि सां। ऐं so there's some sort of a nostalgia feeling. जेसि ताईं इहो तालुक़ु आहे त ट्रैफिक, ऑनेस्टली मां हिन दफ़े गाॾी बि हलाई कराची जहिड़े शहर में, उहो तमामु जीअं एजाज साहिबु चयो त उन में हैपज़र्ड आहे या डिसऑर्गनाइज़्ड आहे, पर आई थिंक मां ईअं ई चवंदुसि त एक्सपीरियंस कयो, अचो एक्सपीरियंस कयो, पंहिंजे मुल्क सां जुड़ो, वरी जुड़ो,
उन में एतिरो ओपिनियनेटेड थियण जी ज़रूरत न आहे। उन में जेके प्री कंसीव नोशन न रखो, हिकिड़े ऑब्ज़र्वर जी, हिकिड़े सुठे इंसान जी तौर ते पंहिंजे माण्हुनि सां वरी जुड़ो, ॻंढो, शयुनि खे ॾिसो ऐं उन्हनि खे परखो। ऐं मुंहिंजे ख़्याल में इलाही कुझु सिखण लाइ बि आहे असां वटि, इलाही ख़ूबसूरत शयूं बि आहिनि पाण। जीअं त असांजे माण्हुनि जो अञा बि उहो ख़ुलूसाना रवैयो ऐं पंहिंजो घर खोलणु, महिमान नवाज़ी ॾेखारणु, ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि जो, उहो अञा बि बरक़रार आहे ऐं उहो अञा बि तव्हांखे नज़र ईंदो। एतिरो टाइम, एतिरो वक़्तु कढी ऐं तव्हांखे एतिरे इंट्रस्ट सां हू ऐं सचे दिलि सां घुराइनि था, मोहबत ॾियनि था। इहा शइ वाक़ई में असांखे त हिकिड़ी जॻह डिफरेंस, जीअं तव्हां चयो त तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु नज़र थो अचे कल्चरली। अमेरिका या यूरोप जी सोसाइटी या डेवलप मुल्कनि जी सोसाइटी ऐं हिन सोसाइटी में असां कल्चरली तमामु हिकिड़ी डिफरेंट एक्सपीरियंसिस आहिनि। त इहा तमामु हिकिड़ी सुठी फीलिंग आहे, उहा नज़र अचे थी। माण्हू टाइम ॾियनि था ऐं वक़्तु ॾियनि था। उन सां गॾु गॾु जेको आहे, मां त पुरुमीद आहियां इन करे कि इलाही सुठियूं शयूं नज़र आयूं हिन दफ़े। ऐं कुझु पहिरीं जेके मुंहिंजा विज़िट रहिया आहिनि, त हिकिड़ो मिडिल क्लास बाक़ाइदा सिंध में हींअर जनरेट थिए पियो। तव्हां घणेई नौजवान छोकिरियूं छोकिरा ॾिसो पिया त उहे न रुगो इकनॉमिकली, टेक्नोलॉजी में, मुख़्तलिफ़ शोबनि में, ऐं उहे अवेयर बि आहिनि। उहे तमामु दुनिया जी हर शइ खां वधीक वाक़िफ़ आहिनि ऐं उन खां पोइ हू ॿाहिरि जे माण्हुनि सां कनेक्ट थियण बि चाहिनि था, उन्हनि खे ॿुधणु चाहिनि था। ऐं सिंध में ख़ासि तौर ते सोशल एलिमेंट जेको आहे चेंज जो, उहो तमामु तेज़ी सां नज़र अचे थो। सिंधी नौजवान जेके आहिनि उहे काफ़ी एक्टिवली, ख़ासि तौर ते हैदराबाद जहिड़े शहर में या जेके कराची में दोस्त आहिनि जेके नज़र अचनि था, या लाड़काणे में, हर जाइ ते प्रेस क्लब्स आहिनि ऐं उहे एक्टिव आहिनि। उहे बिल्कुलु पंहिंजो हिकिड़ो सोसाइटी में रोल प्ले करण लाइ तयारु आहिनि। उहे थी सघे थो एतिरियूं अञा ऑर्गेनाइज़ न हुजनि, पर एफर्ट्स बिल्कुलु नज़र अचनि पिया। माण्हू आहिनि। सिंध सॼे पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु लीड करे पियो इन ई सोशल चेंज एस्पेक्ट में, एटलीस्ट जेका हलचल आहे। ऐं पंहिंजी ओरिजिनल म्यूज़िक ऐं आर्ट सां बि उन जी तमामु घणी दिलचस्पी ॾेखारे पियो ऐं उन खे प्रमोट करे पियो, सॼे पाकिस्तान में प्रमोट करे पियो। त इहे शयूं मूंखे तमामु ख़ुशाइनि नज़र आयूं हिन दफ़े असां जेको घुमिया आहियूं, माण्हुनि सां गॾु मिलिया आहियूं। डॉक्टर एजाज़ साहब, हाणे मुंहिंजो तव्हां खां सवाल इहो आहे त तव्हां हुते अमेरिका में रहो था, ऐं तव्हांजो हिकिड़ो सिंधी मतिलबु माण्हुनि जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे साना, उन जा छा जेके आहिनि से ऑब्जेक्टिव्स आहिनि? ऐं तव्हां पंहिंजे नौजवान नस्ल जेको तव्हांजो उते ॿार पैदा थो थिए, उते जी सोसाइटी में वॾो थो थिए, उन खे तव्हां कीअं सिंध सां ॻंढियो था, पंहिंजी ॿोली सां ॻंढियो था, पंहिंजे कल्चर सां ॻंढियो था? उन में साना कहिड़ो किरदारु थी अदा करे, उन जे बारे में असांखे थोरो ॿुधायो। भाई सना जो जेको जॾहिं ॻाल्हि कंदासीं त उन पूरे पस मंज़र में ॾिसणो पवंदो। सना छो ठही, कहिड़े पस मंज़र में ठही, मुख़्तसिर असांखे ॿुधायो। हा, उनजो इहो ई आहे त जॾहिं MRD जी मूवमेंट हली, हिते वट पकड़ थी, स्पेशली हैदराबाद में जेका लॾ पढ़ण थी, माण्हुनि ते पंहिंजा घर छॾियऊं, जहिड़ो कर जो 1947 में जीअं थी लॾ पढ़ण, त हैदराबाद शहर में लॾ पढ़ण ईअं थी, कासिमाबाद जो ठहणु, उनजी लतीफ़ाबाद या उर्दू स्पीकिंग जेके माण्हू आहे उन्हनि जे इलाइक़नि खे ख़ाली करण, सिंधी माण्हू उन बदकिस्मती जेके पुराणा अबाणा घर छॾियऊं भाइयुनि, त उन जी रिएक्शन में सना ठही उन वक़्तु। अच्छा। त उनजो बैकग्राउंड प्राइमरीली पॉलिटिकल हो। अच्छा। हा, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पोइ उन सां गॾु ॿिया सकाफ़ती शयूं या ॿोली वग़ैरह वग़ैरह उहे जुड़िया विया, पर उन रिएक्शन में 1983 में जेका MRD मूवमेंट हली, पोइ 1985 में थियो, त उन जे रिएक्शन में ठही। ऐं मां आई फील वेरी प्राउड इन अ वे त पाकिस्तान, सॼे पाकिस्तान में जेका बि असांजो अमेरिका में जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, कम्युनिटी ऑर्गेनाइज़ेशन्स, असांजी सना
is the only organization which has survived for more than 40 years, and the reason we have survived is because of its democratic culture. उन में ख़ामियूं आहिनि, सिस्टम में हूंदियूं आहिनि. So we have survived, ऐं उन सां गॾोगॾु असांजो नंबर वधियो आहे. पहिरीं 10-15 मां वधी 50 थिया, 60 थिया. हाणे हिन वक़्तु असांजा एक्टिव सो कॉल जेके पेड मेंबर आहिनि 2000 ऐं उन खां वधीक आहिनि. इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे. बाक़ी रही ॿारनि जी ॻाल्हि, त जेके ॿार उते ॼावा आहिनि ऐं उते वॾा थींदा, त इहो उन्हनि खां एक्सपेक्ट करणु त हू सिंध में ईंदा, या हुनजो आहे लिंक आहे असां ताईं. ईमानदारी ॻाल्हि आहे, मां जॾहिं मरी वेंदुसि न, त आई डोंट थिंक रियलिस्टिकली स्पीकिंग त मुंहिंजे ॿारनि जो को सिंध सां को कनेक्ट हूंदो. थोरो घणो ॻाल्हि ॿाल्हि किथे मिलंदा त उहो यस वी आर फ्रॉम देयर अ पार्ट ऑफ पाकिस्तान और साउथ एशिया कॉल्ड सिंध, उते जा आहियूं. ऐं पर उन्हनि जा ॿार जेके उहे टोटली दे विल बी अमेरिकन. सो इहो असीं जेका नामुमकिन शइ खे कोशिशि पिया कयूं जोड़. मां ज़ाती तरफ़ के दोस्त सम्झंदा त हिनखे प्रोमोट कजे, ईअं जारी रहंदो, पर असीं इहो फितरी कोन्हे को. इहो क़तन गैर फितरी आहे. 10,000 मेल लैंग्वेज कल्चर हर शइ ॿी असीं उते वियासीं, ॿार ॼणियासीं, ऐं उनखां एक्सपेक्ट कयूं त हू असां वांगुरु रहनि. या इवन रिलीजियसली स्पीकिंग, टू बी वेरी ऑनेस्ट, आई डोंट थिंक माई ग्रैंड किड्स विल हैव एनी को मज़हब सां को हुनजो हूंदो, त उहे हिकिड़ो नई क़ौम ठहंदी. हा, नई सिंधी क़ौम ठहंदी. अमेरिकन विथ they can call American Sindhis or American Pakistanis, they might call themselves. But आऊं नथो भायां त को अॻिते हली के उनजी को सिंध सां उन्हनि जो को वास्तो रहंदो. This is what I think. Sohail may have different ideas. जी बिल्कुलु. मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सवाल पैदा थिए पियो सोहेल खां पुछण जे लाइ. त सोहेल, तव्हां असांखे ॿुधायो त उहो जेको ॿार, जीअं डॉक्टर साहब चयो, त उन जी तव्हांखे का उमेद कोन्हे त उहो बिल्कुलु उअं ई हूंदो जीअं तव्हांजी जनरेशन जो को माण्हू आहे. त छा असां उन जनरेशन खे जंहिंखे हींअर हिकिड़ो मतिलबु तव्हां पाले ऐं वॾो करे रहिया आहियो, त छा हुन में थोरियूं एफर्ट्स विझी उन नए अमेरिकन सिंधी खे एतिरो मतिलबु जेको आहे सो सिंध सां मोहबत करणु सेखारे सघो था त जीअं उहो पंहिंजो पाण खे सिंध सां ॻंढण में फ़ख्रु महसूसु करे सघे? छा उन जे ज़हन में इहो ख़्यालु मतिलबु हमेशह फ़ख्रिया अंदाज़ में मौजूदु हूंदो त मुंहिंजी बॉन्डिंग जेका आहे उहा सिंध सां आहे, छो जो मुंहिंजा अबा ॾाढा सिंध खां हुआ? हिकिड़ी ॻाल्हि मां विच में कयां, सोहेल खां पहिरीं ॾिसो न, बॉन्ड जेको हूंदो आहे ॿोली हूंदो आहे, ज़बान हूंदी आहे. जी. जॾहिं ज़बान टुटी वेंदी न, त पोइ बॉन्ड ख़तमु थो थी वञे. ऐं असांजा ॿार जेके आहिनि न, ऐं उन्हनि जा ॿार, उहे ॿोली उते अमेरिका में सिंधी ॿोलीअ खे कोन क़ाइमु रखी सघंदी. इहो क़तन गैर फितरी आहे. असीं जीअं हिते चवंदा आहिनि न, उर्दू स्पीकिंग खे चवंदा आहियूं, तव्हां हाणे हिंदुस्तान छॾे आहियो त हाणे हिते जी ॿोली सिखो. हेॾा आस्ते आस्ते हाणे असां थोरो इहो बढ़ंदो. ही त हिते बल्क में आया, पर असां त चिड़ विछड़ आहियूं न, असांजी एॾी कम्यूनिटी कोन्हे का. सो आई डोंट थिंक बिकॉज ऑफ द लैक ऑफ लैंग्वेज जेको कोन उते अमेरिका में सिंधी ॿोली कोन हली सघंदी. 10,000 20,000 30,000 या 40,000 सॼी अमेरिका में माण्हू जेके सिंधी हूंदा, त उहे ॿोलीअ खे बरक़रार कोन रखे सघंदा. जॾहिं ॿोली टुटी वई न, त उहो बॉन्डिंग टुटी वेंदो. आउं थोरो अजा साईं डिसएग्री कंदुसि इन सेंस में कि ॾिसो, असां फोर्स नथा करे सघूं, पर असां हिकिड़ो एटमॉस्फेयर क्रिएट करे सघूं था, कुझु इन्वायरमेंट क्रिएट करे सघूं था, या माहौल क्रिएट करे सघूं था. ऐं कुझु वरी पर्सनल लेवल ते माण्हुनि जा एफर्ट हूंदा, जेसि ताईं इन्हनि ॿारनि जेकी नई जनरेशन आहे जेका हुते ग्रो अप पई थिए. ऐं हिकिड़ो तमामु सुहिणो एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे. नरेंजन राजाणी असांजो दोस्त आहे, हींअर हैदराबाद में रहे थो. उहो फिनलैंड में वञी रहियो IT जो
तमामु सुठो इंजीनियर हो, होॾे मूव थी वियो। उन जी ज़ाल फिनिश आहे, फिनलैंड जी रहण वारी हिकु औरत आहे जंहिंसां उन जो इश्क बि थियो ऐं शादी बि थी। उन्हनि जो ॿारु आहे यंग छोकिरो, हाणे त इज़ अ यंग एडल्ट, जंहिंजो नालो चंग आहे। ऐं चंग जेको पाण वारो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट आहे, उन चंग ते उनजो नालो रखियो आहे। ऐं चंग एॾी त सुठी सिंधी ॻाल्हाए थो, एतिरी त सुठी, हू फिनिश बि ॼाणे थो, अंग्रेजी बि ॼाणे थो, ऐं एॾी सुठी सिंधी ॻाल्हाए थो जो असां जहिड़नि खे हू शर्मिंदा करे सघे थो। छो जो असीं पंहिंजी सिंधीअ में केतिरा ई अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ मिक्स था कयूं, पर हू छोकिरो सफ़ा न, हुनखे एतिरी सुठी सिंधी हुनजी सिखियलु आहे। त इहो एग्ज़ाम्पल आहे। ज़रूरु इहो एक्सेप्शन आहिनि। असांजे घर में बि अहिड़ा घर आहिनि जिन में सफ़ाई न आहे सिंधी, पर के वरी अहिड़ा बि आहिनि जिन मां बि थोरी घणी सिंधी सेखारी आहे। असांजा नई जनरेशन में ॿार आहिनि जेके सिंधी ॻाल्हाइनि बि पिया, बल्कि हू मूंसां ॻाल्हाईंदा आहिनि त सिंधीअ में कोशिशि करे ॻाल्हाईंदा आहिनि। ॿोली बि मुंहिंजे ख़्याल में उन में असांखे रुॻो एटमॉस्फेयर क्रिएट करिणो आहे ऐं कनेक्शन्स क्रिएट करणा आहिनि, हुननि खे स्पेस ॾियणो आहे। हाणे इहो थियो ॿोली जे हिसाब सां। हाणे उन में एक्सेप्शन्स निकिरंदा ऐं पोइ अगरि उन्हनि मां 10-20 माण्हू अहिड़ा सुठा यंगस्टर्स जेके सिंधी सिखी विया त ॿियनि खे इंस्पायर करे वठंदा, ठीकु आहे। त उन में हुननि खे थींदो त भई आउं बि सिखी सघां थो इहा ॿोली। ऐं नेथन टारंस बि हिकिड़ो तमामु ज़बरदस्त एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे। आई मीन ही हैज़ नथिंग टू डू विथ सिंधी, पर कीअं हू उन में पंहिंजे पाण खे एफिलिएट करे वियो आहे ऐं थोरनि ई ॾींहंनि में असांजे साम्हूं सिंधी जा घणेई लफ़्ज़ ॻाल्हाए पियो सघे ऐं सिखी वियो आहे ऐं उन ॿोली सां इंट्रस्ट वठे पियो। मूंखे कोई शक न आहे हिन में कि ही कुझु सालनि जे अंदरि सुठी सिंधी ॻाल्हाए वेंदो। त ॿोली में बि उमेदु आहे, ऐं सम्झां थो नौजवान नस्ल में अची सघे थी, पर उन सां गॾु ॿाहिरि जा जेके सिंधी आहिनि उहे ॿियो इलाही कंट्रीब्यूशन प्ले करे सघनि था। उहे फलाई कमनि में इन्वॉल्व थी सघनि था, रिसर्च प्रोजेक्ट्स में इन्वॉल्व थी सघनि था। हू मुख़्तलिफ़ इंटर कनेक्टिविटी सां घणेई नई शयुनि में हू पंहिंजो हिसो प्ले करे सघनि था, फाइनेंशियली पंहिंजो हिसो प्ले करे सघनि था, हू चेंज फैक्टर थी सघनि था। असांखे रुॻो उहा स्पेस क्रिएट करणी आहे, हुननि खे इन शइ में इंट्रस्ट। ऐं उन में वरी हिकिड़ी ॿी शइ तमामु ज़रूरी आहे कि असांखे हुननि जी सोच जे मुताबिक़ किन शयुनि ते हलणो पवंदो। त असीं पाण चऊं त बसि असां जेके सना ठाही आहे उहे ओल्ड स्कूल जेके असांजा तरीक़ा आहिनि बसि उन सां हलंदी, त उहो न आहे। असां हुननि खे अकोमोडेट करिणो पवंदो, हुननि खे ओड़ा इवेंट्स उन्हनि जे हिसाब सां ठाहिणा पवंदा ऐं हुननि खे हुननि जे इशूज़ खे बि एड्रेस करिणो पवंदो। उन्हनि जा पंहिंजा इशूज़ बि आहिनि उते रहंदड़। त असांखे एज़ अ सना में ज़रूरु उहा शिफ्ट खपे, प्रायोरिटीज़ जी ऐं चेंज, ऐं उन में इन्वेस्ट करिणो पवंदो असांखे, टाइम बि ऐं फाइनेंशियली। तव्हांजी थॉट खां ऐं सम्झो त ॾाढी मुतासिर बि थियसि ऐं मुंहिंजे ज़हन में यकदमि हिकिड़ो वरी क्वेश्चन जेको आहे उहो जुड़ी वियो त छा जेके अमेरिका में जेके सिंधी साना जे प्लेटफॉर्म ते जेके गॾु थियनि था, उन्हनि जा जेके नौजवान ॿार आहिनि, उन्हनि खे उनजी हिकिड़ी ज़ैली जेका असां इहे चइजे त उनजो ज़ैली प्लेटफॉर्म ठाहे नौजवाननि खे अॻियां करे उन्हनि खे मतिलबु सिंध जे नौजवान सां गॾे सघिजे थो त उहो जेको टैलेंटेड नौजवान आहे उन सां पंहिंजो पाण खे कनेक्ट करे, उन्हनि सां ॾे वठि करे, उन्हनि वटि अचे, उन्हनि जो विज़िट करे, उन्हनि खे तालीम जे मैदान में जेके माण्हू उते पढ़णु चाहिनि था उन्हनि जी जेका आहे सा हेल्प करे, उन्हनि खे स्किल्स जेके उन्हनि वटि आहिनि उहे उन्हनि खे सेखारे। छो जो हाणे तव्हांजी कनेक्टिविटी जेका आहे सा इंटरनेट जे थ्रू एतिरी त मज़बूत थी वई आहे जो तव्हां उते वेही हितां जे नौजवान सां पंहिंजो पाण खे ॻंढे सघो था। त उन्हनि जो पाण में पाकिस्तान जा नौजवान जेके आहिनि उन प्लेटफॉर्म सां पाण खे ॻंढीनि ऐं उतां जो नौजवान जेको हितां जे नौजवान खे फैसिलिटेट करे। त छा उहो साना जे प्लेटफॉर्म जो जेको मतिलबु उहो हिकिड़ो ज़ैली इदारो जीअं ठही सघे थो
जंहिंसां असीं चऊं त उहो ॿारु कॾहिं बि डिस्कनेक्ट न थिए, जंहिंजो शौक़ु हूंदो उन मां पहिरीं 5 ईंदा, पोइ 10 ईंदा, जीअं तव्हां चओ था त अॼु साना में 2000 डॉक्टर मतिलबु माण्हू मेंबर आहिनि, त उन प्लेटफॉर्म ते बि आहिस्ता आहिस्ता वधंदा वेंदा, ऐं पोइ उहा कनेक्टिविटी जेका आहे सा ऑर्गेनिक थी वेंदी आहे। छा इहो पॉसिबल आहे? अरे हाणे ॾिसो न, आउं सफ़ा नेगेटिव कोन थो थियणु चाहियां। एवरीथिंग इज़ पॉसिबल, बट वी हैव टू लुक रियलिस्टिकली ऐं तारीख़ी पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। हिकिड़ो त जेका बि डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे, हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे या डायस्पोरा एज सच एज होल कम्युनिटी, उहा कॉम्प्लीमेंट्री हूंदी आहे टू द मदरलैंड। सिंध आहे, हाणे सिंध जा हिते जेके हालात आहिनि, हिते जी जेका सोसाइटी आहे उहा केतिरी मुतहरिक आहे, केतिरी एक्टिव आहे जो डायस्पोरा खे अट्रैक्ट करे सघे। असांजी जेको जनरेशन इज़ द डिफरेंट, बिकॉज वी ग्रू अप हियर। असांजी त सिंध धरतीअ सां खणी छा बि थिए रिश्तो कोन टुटी सघंदो, पर अमेरिका दे कॉल इट इज़ अ मेल्टिंग पॉट। तो असीं सिंधी को हिकिड़ी अजीब ऐं ग़रीब मखलूक कोन आहियूं, वी आर लाइक एनी अदर। हाणे अमेरिका में जर्मन रहनि था, जर्मन डिसेंट जा, ब्रिटिश डिसेंट जा, फ्रेंच डिसेंट जा, पोलिश ऐं पंहिंजा जेके ईस्टर्न यूरोप जा माण्हू आहिनि। त ॾिसो न, उन्हनि खे कंपेयर करिणो पवंदो, उन्हनि जी कहिड़ी कनेक्टिविटी आहे पंहिंजनि मुल्कनि सां, पंहिंजे कल्चर सां या लैंग्वेज सां। वक़्त सां गॾु ख़तमु थी वियूं आहिनि। हाणे उहे त वॾियूं कम्यूनिटियूं, असीं तमामु नंढियूं कम्यूनिटियूं आहिनि। के ईस्टर्न यूरोपियन जेके बाद में आया उहे अञा थोरो घणो उन्हनि जा पंहिंजा आहिनि इलाइक़ा, स्टिल दे डोंट स्पीक देयर लैंग्वेज। मां इलाहिनि खे सुञाणा थो। सो इहे एक्सपेक्टेशन रखणु जेको आहे न, त हीअ जेको डायस्पोरा वञी असां हिते को इनकलाब आणींदी, हा असीं अगेन एज़ आई सेड त जेसिताईं हिते जी सोसाइटी मुतहरिक हूंदी त पोइ हुननि खे अट्रैक्ट करे सघंदी कंहिं हद ताईं। मतिलबु हितां जो माण्हू अप्रोच करे। It all depends what happens in Sindh. Diaspora is not going to change the future of Sindh. Future of Sindh जेको चेंज कंदो, हिन धरतीअ ते जेके सिंधी रहनि था उहे छा था कनि, उन ते डिपेंड थो करे। डायस्पोरा विल फील प्राउड, असांजा ॿार या उन्हनि जा ॿार, when they Sindh becomes a very prosperous, highly educated, highly टेक्निकल, त हू चवंदा भई असांजा रूट्स सिंध जा आहिनि। पर इहे सिंध जो जेको ॿेड़ो ॿुॾो पियो हूंदो, त हू विल नॉट ट्राई टू कनेक्ट देमसेल्फ टू हिकिड़े अहिड़े इलाइक़े सां, त बिना हुनजो त सोमालिया लॻी पई हुजे सिंध, त हू कोन हुन सां कनेक्ट करे सघंदा, स्पेशली असांजा ॿार। सो आई थिंक दैट्स वॉट वी हैव टू थिंक, बिकॉज वी आर नॉट अ डिफरेंट स्पीशी, वी आर ह्यूमन बींग लाइक एनी अदर ह्यूमन बींग। त इन खे असांखे मद्देनज़र रखिणो पवंदो। उहो सिंधीअ में जेको पहाको आहे न, चवंदा आहिनि त अपनी घोट नशा थिए, त हिते जे माण्हुनि खे करिणो पवंदो ऐं हू कनि पिया। ख़ुशी जी ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त जीअं तव्हांजो मिसाल आहे, ऐं मां पंहिंजो सुहेल था इहा ॻाल्हि पई कई त हिन वक़्तु जेका तहरीक सोशल लेवल ते जेका आहे, एॾो मुतहरिक सिंध खे मूं ॾिठो। जिते किथे वियासीं, लाड़काणो, खैरपुर, सखर, रोहिड़ी, शाहपुर चाकर, हैदराबाद, कराची, इस्लामाबाद में हिन वक़्तु एट अ टाइम शाहपुर चाकर जहिड़े ॻोठ में वियासीं, उनजे हिकिड़े नंढड़े ॻोठ में शाहपुर, ख़बर पई त बाबा लतीफ़ ते थिए पियो हिकिड़ो लेक्चर पियो हले प्रेस क्लब में, उते वियासीं, उते मिलियासीं। त इहे ॻाल्हियूं इनकरेजिंग आहिनि। सो इहे हिकिड़ी अलामत आहिनि त बाबा असांजे मुआशिरो बुराइनि आहिनि, बिल्कुलु आहिनि, तमामु घणियूं। तंहिंजे करे त ॻाल्हायूं पिया, जेकॾहिं ठीकु ठाक हुजे त पोइ इहो ॻाल्हि पाण वेही वेंदा आहिनि। पर हू कुझु माण्हू आहिनि जेके वीचारा पंहिंजो कोशिशि कनि पिया। सो दैट इज़ अ वेरी पॉज़िटिव थिंग। उन्हनि खे इनकरेज करणु घुरिजे, सफ़ा नाउमीद बि न करणु घुरिजे, पर वी गॉट टू बी रियलिस्टिक ऑल्सो। अननेचुरल एक्सपेक्टेशन रखण सां पोइ जेको आहे न, जेको डिसअपॉइंटमेंट थिए थी, दैट इज़ वेरी। ऐं ॿियो हुतां जूं वेही वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं हिते अची माण्हू चवंदा बाबा सना अलाए छा करे छॾी, सना हीअं आहे, सना हूअं आहे। बाबा सना हिकिड़ी स्मॉल कम्युनिटी आहे, सोशलाइज़ेशन जे लाइ जेको आहे। हा, असीं पहिरीं त पंहिंजो पाण में कनेक्ट कयूं, पोइ उनखे
उन खां पोइ कुझु न कुझु असीं हिते कंट्रीब्यूट करे सघूं था ऐं जेतिरो घणो कयूं ओतिरो करे सघूं था। असांजी कम्यूनिटी इज़ नॉट अ वेरी रिच कम्यूनिटी relative to all other communities. Even in Pakistan, पंजाबी या पठान उन जे मुक़ाबले में असांजी कम्यूनिटी तमामु नई आहे। दे आर गोइंग थ्रू अ स्ट्रगलिंग फेस। दे आर उते वीचारा उहे पंहिंजो पाण पिया सर्वाइव कनि। पोइ कुझु माण्हू अची हिते वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पोइ माण्हू सम्झंदा ॾाढी, पोइ देन दे के डिसाइड बाबा तव्हां सना त कुझु ई कोन कयो, उनखे का ख़बर बि कोन हूंदी आहे सना आहे छा। त इहे हवाई ॻाल्हियूं न करणु घुरिजनि ऐं असांखे ॿुधाइणु घुरिजे हा असीं कंदासीं जेको असांजे वस में आहे, पर हरू भरू वॾियूं वॾियूं तकड़ियूं डाड़ हणणु न घुरिजे। जो माण्हू हुते ईंदा आहिनि न त पोइ चवंदा बाबा हाणे अमेरिका मां आयो आहियां, माना हुते इम्प्रेशन इहो हूंदो आहे हीअ त को रोज़ु नाश्तो ई वाइट हाउस में थो करे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजे। असांखे पॉलिटिकली असांजी त का हुते हिन वक़्तु पॉलिटिकली अमेरिका में का हैसियत आहे बि कोन्हे। मां नियर फ्यूचर छा पर अॻियां फ्यूचर में आई डोंट सी एनीथिंग बिकॉज एज अ सिंधी कम्यूनिटी ॻाल्हि थो कयां। इवन इन पाकिस्तानी कम्यूनिटी टोटली इररिलेवेंट आहे। हिते जेके इमरान खान वारा इहे पर्चियूं पिया आहिनि, कुझु डॉक्टर पैसा वैसा ॾेई कुझु इहो कयो अथनि, पर ॾिसो असां वटि वोट बैंक छा आहे हुते सॼे मुल्क में अदा एग्ज़ेजरेट करे करे 20,000, सॼे मुल्क में मिलियंस ऑफ पीपल में 20,000 हू केयर्स अबाउट दैट। ॿियो हूंदो आहे पैसो ॾिबो आहे पॉलिटिक्स में, उहो असां वटि कोन्हे, नंबर बि कोन्हे, पैसो बि कोन्हे, एंड वी आर नॉट हाईली एजुकेटेड कम्यूनिटी या कंहिं कॉर्पोरेशन्स में या ॾाढो उहे बि कोन्हे। तो वी हैव नथिंग एट दिस पॉइंट। अॻिते हली God knows, maybe we will become, but so उन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखी we got to be realistic, but नाउमीद न थियूं, जेतिरो कुझु करे सघूं कयूं ऐं कयूं पिया कंहिं हद ताईं। So I think that's what we have to keep in mind. ज़बरदस्त। ऐं सम्झां थी त डॉक्टर साहब जेका हींअर ॻाल्हि कई उन में इलाही सारियूं हक़ीक़तूं शामिल आहिनि ऐं असां हिते महसूसु कंदा आहियूं जेको आऊं हिकिड़ी सोशल जेका मतिलबु एक्टिविज़म ॾिसंदी आहियां उन में मूंखे फील थींदो आहे त जॾहिं असां साना सां पंहिंजो पाण खे कनेक्ट करण जी ॻाल्हि कयूं था त असांखे मॉनेटरी बेनिफिट्स जेको आहे सो वधीक माण्हुनि खे अट्रैक्ट कंदा आहिनि। उन खां वधीक असां मॉरल जेका सपोर्ट आहे साना जी उन जी आऊं जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां त मॉरल सपोर्ट जी ॻाल्हि पई कंदी आहियां, पर असां फील कंदा आहियूं त असांजो जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे कनेक्ट कंदो आहे साना जे मेंबरनि सां त मॉनेटरी बेनिफिट्स जी ॻाल्हि बि कंदो आहे। त छा असीं इहो चई सघूं था त साना खे फ़िलहालु मॉनेटरी बेनिफिट्स जे लाइ पाकिस्तान में कमु करण जे बजाय मॉरल सपोर्ट ते जेको आहे सो कमु करणु खपे? आई थिंक मॉनेटरी सपोर्ट जेका आहे उहा बि कहिड़े हद ताईं ज़रूरी आहे, पर उन में असांखे स्ट्रेटेजिक थियणो पवंदो बिकॉज़ देयर आर टू मैनी थिंग्स ऑन द प्लेटफॉर्म्स और अवेलेबल। ठीकु आहे, त उन में छा आहे की स्ट्रेटेजिक थियणु ज़रूरी आहे। हिकिड़ो त रिसोर्सिस लिमिटेड आहे, डॉक्टर साहब चयो जीअं त असां पाण स्ट्रगलिंग जेको आहे सो कम्युनिटी या लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, असांजी उते स्ट्रगल्स आहिनि, असांखे उते बि प्रॉब्लम आहिनि। हाणे सुठी ॻाल्हि बि आहे इहा की सिंधी जेके आहिनि हर साल कई फैमिलीज़ मूव पियूं थियनि होॾां, त हाणे असांजे लाइ जेको आहे अपॉर्चुनिटीज़ असांखे ॾिसणियूं पवंदियूं त उन्हनि फैमिलीज़ खे असीं हेल्प कयूं सेटल थियण में, उन्हनि जे मसइलनि खे हल कयूं, त उहो बि हिकिड़ो एस्पेक्ट आहे। या सॼी कंसंट्रेशन सिंध ॾांहुं ॾियूं ऐं उते उहो कयूं, त उन में आई थिंक असांखे हाणे तमामु असांजी लीडरशिप जेका सना जी आहे उनखे स्ट्रेटेजिकली सोचणो पवंदो ऐं उन्हनि खे ॾिसणो पवंदो त असीं कहिड़ी प्रायोरिटीज़ खे अहमियत ॾेई ऐं उन्हनि में कमु कयूं। मुंहिंजो एटलीस्ट ओपिनियन या उहो इहो आहे की सना खे एतिरो घणो रिलीफ क़िस्म जे कमनि में न वञणु घुरिजे, एतिरो घणो जेको डिज़ास्टर रिलीफ में, छो जो डिज़ास्टर रिलीफ जेके आहिनि उहे हिकिड़ा तमामु वॾा थियनि था, स्टेट लेवल ते थियनि था, इंटरनेशनल बॉडीज़ उन में इन्वॉल्व थियनि थियूं। उन में असांजो रोल छा आहे? असीं वधि में वधि जेको आहे $10 $20 पंहिंजा जेके आहिनि $100 कंट्रीब्यूशन ई ॾींदासीं न, उहो सना छा कंदी? उहा ॿिए कंहिंखे ॾींदी त उहो वञी कमु करे, त उहो माण्हू डायरेक्टली ॾे या सना जे थ्रू ॾे, ठीकु आहे, उहो त हिकिड़ो भलाई कम लाइ जेको आहे हुकूमत ते प्रेशर विझी सघो था, प्रेशर विझी सघूं था। ऐं ॿी जेका मूंखे जेकी पंहिंजी ॻाल्हियुनि मां माण्हू सिखे थो या जेकी नज़र अचे थी त
हर शइ सियासत सां सॉल्व न कयो ऐं हर शइ तव्हां सरकार खां बि न घुरो That's good. ठीकु आहे अॼु जे दौर में इंसानी जेके रिश्ता आहिनि ऐं कनेक्शन्स आहिनि उहे तमामु वैल्यूबल आहिनि ऐं स्ट्रॉन्ग आहिनि ऐं उन्हनि खे बिल्ड कयो रिलेशनशिप बिल्ड कयो इंडिविजुअल Individual. एलेबोरेट कयो हिनखे। हा उन में इहो आहे कि तव्हां सुठनि माण्हुनि सां उहे कनेक्शन जेके डेवलप कयो था ऐं हिकिड़ी विंडो क्रिएट कयो कि सिंध जे ॿिन्ही शयुनि खे अपॉर्चुनिटीज़ ऐं प्रॉब्लम ॿिन्ही खे एक्सपोज़ कयो That's good. डोंट बी शाय अबाउट योर प्रॉब्लम्स एक्सपोज़ कयो यू विल बी सरप्राइज्ड कि नया दिमाग़ दुनिया मां वेदर सिंधी आहिनि उते जा रहण वारा ॿिनि दुनिया जे अंदरि या अंग्रेज़ हुजनि या केर बि हुजनि उहे उन अपॉर्चुनिटीज़ ते कनेक्ट थी सघनि था ऐं उन्हनि प्रॉब्लम्स सां कनेक्ट थी वेंदा उहे उन प्रॉब्लम खे नए अंदाज़ सां ॾिसी करे उनखे हल बि कोशिश कंदा। कंदा हाणे इन में प्रैक्टिकली अगरि आऊं के शयूं ॾिसां त उनजो सुठो एग्ज़ाम्पल थी सघे थो हींअर जीअं असां ॾिठोसीं त सिंध में तमामु उत्तर इलाइक़े में यूनिवर्सिटियूं वॾियूं वॾियूं ठही वयूं आहिनि उन्हनि जा इदारा ठही विया आहिनि बिल्डिंगूं बनी ऑनेस्टली एतिरी ज़रूरत न आहे ॿाहिरि जा माण्हू तमामु सिंपल आहिनि माण्हू सम्झनि था की उन्हनि खे असांखे तमामु घणी लविश ॾियणी आहे त को उन्हनि खे जेको आहे 5 स्टार होटलूं खपनि ऐं पोइ ई ईंदा न यू विल बी सरप्राइज़ के उते जा माण्हू तमामु सिंपल आहिनि ऐं उहो तव्हांजे ॻोठनि में तमामु सादे नमूने में बि रही सघनि था ऐं हू प्रिफेयर कंदा रहनि त नेचुरल जेको माहौल आहे माहौल आहे उन में हू रही करे ऐं इते आऊं अपॉर्चुनिटी ॾिसां थो त असांजी नई जनरेशन ऐं ॿाहिरि वारा जेके नौजवान आहिनि उहो बिल्कुलु कनेक्ट थींदा हिते जे नौजवाननि सां ऐं इहा रुॻो असांखे विंडो क्रिएट करणी आहे ऐं उन ई जेके उहे पोइ एग्ज़ाम्पल्स रोल मॉडल्स क्रिएट थींदा उन में वधीक इंट्रस्ट पैदा थींदो ऐं उहे गॾिजी तमामु सुहिणा प्रोजेक्ट करे सघनि था असां इहो एटमॉस्फेयर क्रिएट कयूं इहो मैसेज अॻियां वधायूं इहा विंडो ॿाहिरि ॾियूं त माण्हुनि खे उहा नज़र अचे जेका अॼुकल्ह जे ऐं इहो तमामु पॉज़िटिव कमु जेको आहे असीं अॼुकल्ह जे सोशल मीडिया सां करे सघूं था हाणे ॾिसो न जेका ॻाल्हि कई न कनेक्टिविटी जी दैट्स वेरी इम्पॉर्टेंट फर्स्ट ऑफ ऑल कुझु करण खां पहिरीं असांखे सिंधी मां सिंधी ॻाल्हि सिंधी पिया कयूं सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि पिया कयूं त उन्हनि सभिनी खे कनेक्ट करिणो आहे when we say Sindhi does not mean Muslim Sindhis Exactly. or only Hindu Sindhis. या सिंधी स्पीकिंग सिंधी ॾिसो न असां जो बिग चंक 1947 में माइग्रेट करे वियो जेको असांजो इकोनॉमिकल इंजन हो सिंध जो उहो वॉट एवर सर्कमस्टांसिस में हलियो वियो ऐं पोइ उनजो असांजो कनेक्शन अञा ताईं बि क़ाइमु थी कोन सघियो आहे उन्हनि ते सोचणो पवंदो असांखे ॾिसो न मां हिकिड़ो उते बि कोन थी सघियो आहे उनजो सबबु आहे न उहो प्रीवियस जेके बिटरनेसिस आहिनि न त उन मां हिकिड़ो सदाई मिसाल ॾींदो आहियां मां ऐं मुंहिंजी ज़ाल वियासीं वर्जिन आइलैंड्स में उते वियासीं त उते वर्जिन आइलैंड में तव्हां वेंदो सेंट थॉमस एंड सेंट में 80% बिज़नेस सिंधियुनि जा आहिनि जेके दुकान रहंदा बीठा हुआसीं हिकिड़े डायमंड जी दुकान ते असां सिंधी बि ॻाल्हायो त पुछो तव्हां सिंधी आहियो त मुंहिंजी ज़ाल चयो हा त हुन पुछियो आके कहिड़ी अथई हाणे नौजवान हो आके त मुंहिंजी ज़ाल सम्झी कोन सघी बिकॉज़ शी ग्रू अप इन अमेरिका मां सम्झी मुंहिंजो तुर्क कयो चई तुर्क वरी सिंधी आहिनि छा मां ॻाल्हि सम्झी मूं चयोमांसि त हा असीं पाकिस्तान सिंध मां आया आहियूं असीं मुसलमान सिंधी आहियूं मुसलमान बि सिंधी आहिनि छा त दैट शोज़ द डिस्कनेक्ट ह्यूज डिस्कनेक्ट हुनखे मूं ॿुधायो त बाबा 80% सिंधी दुनिया में मुसलमान आहिनि त हुन वीचारे जो ॾोह कोन हो असीं केॾा नाकाम रहिया आहियूं दैट इज़ अवर फेल्यूअर त बॉर्डर जे हुन पासे जेके सिंधी नौजवान वेठो आहे उन खे बि इहा ख़बर कोन्हे त बाबा
हेॾां बि सिंधी रहनि था ऐं उहे मुस्लमान बि सिंधी आहिनि उते when they talk about तव्हां सिंधियुनि जो उते ॼाए प्रोग्राम सिंधी माना त सिंधी हिंदू आहिनि उन जा सबब आहिनि सबब इलाही थी they are not bad people they are like any other people न को मुस्लमान ख़राबु आहिनि न को हिंदू ख़राबु आहिनि बिल्कुलु ऐं जेको बदकिस्मती असांजे वॾे में वॾी इहा थी आहे जो 1947 खां पोइ असांजी स्टेट ऐं उन्हनि जी स्टेट ॿिन्ही में जेको आहे न नफ़रतूं ऐं एॾो डिवीजन थी वियो आहे हलियो जे असीं हिक ॿिए जा दुश्मन थी विया आहियूं बड़ी पाड़ेसरी मुल्क आहियूं असांखे दोस्ती थियणु घुरिजे असांजा सिंधी जेकॾहिं हुते जा सिंधी हिते अचनि असांजा सिंधी होॾां वञनि पाण में मिलनि मेल जोल थिए त ॿिन्ही मुल्कनि खे न सिर्फ़ु सिंध खे हिंदुस्तान खे बि फ़ाइदो थींदो पाकिस्तान खे बि फ़ाइदो इहे जेके शयूं नेशनल लेवल जूं आहिनि ऐं असांजा जेके हुकुमरान आहिनि हुकुमरान तबिको जेके असीं सो कॉल्ड एस्टेब्लिशमेंट चऊं था इन्हनि खे सम्झणो पवंदो त की इहो फ़ाइदेमंद थींदो ॿिन्ही मुल्कनि लाइ उनजे क़ौमुनि लाइ स्पेशली असां सिंधियुनि लाइ ऐं पंजाबियुनि लाइ पिणु एग्ज़ैक्टली पर हा सॼे पाकिस्तान लाइ त माण्हुनि खे गॾियूं माण्हुनि खे जेको जेसी पाण में मिल हाणे तव्हां साउथ इंडिया जा माण्हू इलाही आहिनि हुते अमेरिका में जॾहिं सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त दे ओनली नो अबाउट मोहनजो दड़ो दे डोंट नो अबाउट सिंध दे डोंट इवन नो द कराची इज़ अ पार्ट ऑफ सिंध ऐं इहा इलाहिनि माण्हुनि खे ऐं तव्हां ॻाल्हि या सिंध इहो किथे आहे छा आहे दे डोंट नो हाउ मोहनजो दड़ो इंडिया जा माण्हू जेके पंहिंजा असांजे पासे में वेठा आहिनि उनखे का ख़बर कोन्हे उहो छाजे फेलियर चाहे असांजी फेलियर आहे वी कुड नॉट इंट्रोड्यूस आवर सेल्फ असीं अहिड़ो ई का शइ कयूं जो माण्हू खे ख़बर पए त बाबा सिंध बि का शइ आहे सो इहे जेकी ॻाल्हियूं न उहे एनेक्डोटल केसिस आहिनि बाक़ी हूअं लार्जर स्केल ते असांखे इलाही कमु करिणो पवंदो अच्छा हाणे तव्हांजी इन ॻाल्हि खे आउं जेकॾहिं वठी ऐं हिकिड़ो ॿियो वरी इशू आहे उन ते आउं जेकॾहिं सुहेल साहिब खां हिकिड़ो जवाबु वठणु चाहियां त सिंध में ॾिसो असां सिंधी ऐं हिंदू जी कनेक्टिविटी जी ॻाल्हि पिया कयूं पर हिते असां वटि जेको भील आहे जेको कोली आहे जेको हाणे कन्वर्ट पियो थिए ईसाई मज़हब इख़्तियार पियो करे त उहो पंहिंजी ॿोली दरावड़ ॿोली छॾे ऐं उर्दू स्पीकिंग जेको आहे सो थिए पियो छो जो उर्दू मीडियम में हुनजो ॿारु पढ़े पियो उन खां अलावा असां वटि जेको गुजराती जेका कम्यूनिटी आहे उहा सॼी जा सॼी जेका आहे उहा पंहिंजे पाण खे उर्दू स्पीकिंग सम्झे थी त इन में जेको तव्हां चयो न त असांजी मतिलबु कमज़ोरी आहे जो असां पंहिंजे पाण खे उन्हनि सां कनेक्ट कोन कयो आहे असीं सिंधी आहियूं असांखे ख़बर आहे असांखे हिक ॿिए सां कनेक्ट रहण जी एतिरी ज़रूरत कोन्हे पर असांखे कनेक्ट करिणो आहे असांखे पंहिंजो मैग्नेटिज़म जेको आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ ॾेखारिणो आहे जेके थोरा असांखां परे आहिनि असांखे उन्हनि खे छिके पाण सां गॾु मिलाइणो आहे उन जे लाइ असां वटि न सियासी प्लेटफॉर्म ते कोशिशि थी कई वञे न असां वटि सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि अहिड़ा जंहिंसां असीं उन्हनि खे पाण सां मिलायूं त इहा जेका असांजी कमज़ोरी आहे इन खे असां कीअं तब्दील कयूं जो उनजो फ़ाइदो हासिलु करे सघूं हा वाकई में इहो वॾो चैलेंज आहे हाणे इन में कॉम्प्लिकेशन इहा आहे की हिकिड़ी त जीअं भीलनि ऐं कोलनि सां जेका डिस्क्रिमिनेशन आहे उहा तमामु घणी आहे ॿिन्ही पासां उन में त ट्रेजिडी आहे की मुसलमान ऑब्वियसली चए थो त हिंदू आहे उन सां गॾु वेही मानी बि कोन खाईंदो उन सां गॾु उनजे गिलास में पाणी बि कोन पीअंदो सॼो क्लास आहे पर हिंदू पाण जेके आहिनि असांजा ब्राह्मण आहिनि जेके वॾी क्लासिस जा माण्हू आहिनि उहे बि उन्हनि सां नथा वेहनि ऐं त इहा वॾी उन्हनि सां वीचारनि सां ट्रेजिडी आहे त ज़रूरु हू ॿियूं अपॉर्चुनिटीज़ अगरि उन्हनि खे जेको ईसाई मज़हब आहे उहो वधीक ओपन हार्ट सां एक्सेप्ट करे पियो ऐं उन्हनि खे जेको आहे अगरि सिख मज़हब एक्सेप्ट करे पियो त हू उन पासे वञनि पिया न त जेको असांजो एक्सट्रीमिस्ट मुल्हू आहे उहो बि उन्हनि खे अगरि अपॉर्चुनिटी ॾिए थो या उन्हनि जे ॿारनि खे जेको आहे मानी ॾिए थो ई ॾिए थो त हुनजो हू चेंज पंहिंजे सर्वाइवल लाइ इहा चेंज एक्सेप्ट करे पियो त इन में ज़रूरु असांजो वॾो फेलियर आहे हाणे इहो तमामु ॾुखियो कमु आहे मज़हब तब्दील करे थो ठीकु आहे पर जेकॾहिं असीं हुनखे चऊं त पंहिंजी ज़बान तब्दील न करे ऐं या हुनखे सिंधी मीडियम जेको आहे स्कूलनि में पढ़ायो वञे छा इन जे लाइ असांखे एफर्ट न करणु खपे बिल्कुलु उन में असांजे स्कूलनि खे जेको आहे उहो ओपन थियणो पवंदो हिकिड़ो त उनजी एक्सेस जेका आहे उन्हनि कम्यूनिटीज़ ॾांहुं पुॼायो छॾिजे भील कोली जेके आहिनि उन मां काफ़ी सॼो थर ट्रेवल कयो आहे
पोइ कुझु टाइम में फ्लड जे हा उहो सिंधी इंडिजिनस उहो ई माण्हू आहे ऐं उन ई पंहिंजो कल्चर ऐं उहो जेको आहे बरक़रार रखियो आहे उते ऐं उनखे असां एक्सेस न पिया ॾियूं त उनखे एक्सेस छो जो मुंहिंजो प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल आहे इस्लाम कोट जे ॿाहिरि असीं हिकिड़े मानसिंह भील ॻोठ में हुजूं हा त उते मानसिंह भील में बि कई पड़ाव आहे मुख़्तलिफ़ त असां चयो त भई स्कूल आहे या न हिकिड़ी पोड़ी माई मूंखे हीअं ॿांह खां जले चयो त मूं चयो भई दादी तव्हांखे छा खपे त चईं त असांजे ॿारनि खे स्कूल ॾियो हालांकि इंतिहाई वीचारा पसमानदा माण्हू हुआ त मूं चयो स्कूल तव्हांखे हिते वेझो ॿियो किथे आहे त मुंहिंजो स्कूल आहे पर उते असां सां तमामु घणी फेल थो अचे ऐं उन्हनि सां डिस्क्रिमिनेशन हुई जेका मूंखे फीलिंग आई त उन्हनि खे इहो त असां हिन स्कूल में छो जो हू छा था कनि की उते जो जेको मास्तर आहे ॿिया ॿार उन्हनि खे मुस्लमान करण जे चकर में घणो टाइम था हू कनि उन्हनि खे पुश कनि था त हू ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे त हू कंफर्टेबल न पियो फील कयो त असांजो टीचर जेको आहे ख़ासि तौर ते उन एरिया में जिते हू सर्व करे पियो जिते मल्टीपल फेथ जा माण्हू आहिनि त he has to adopt that environment comfortable करे उन सभिनी ॿारनि खे त उनखे इहो रोल प्ले करिणो आहे उन में सरकार खे उनखे उहा ट्रेनिंग ॾियणी आहे उहो रोल प्ले करिणो आहे त ऐं उते जेके असांजा जेके सोशल वर्कर आहिनि या NGOs आहिनि या जेका उन्हनि खे बि इहा टॉलरेंस ट्रेनिंग खपे ऐं उहे ठीकु आहे हाणे इहो नज़र अचे थो काफ़ी पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि सुलझी विया आहिनि उहे इन शइ खे सम्झनि था ऐं उन में कनि था हाणे इन में ॿियो तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में जेको गुजराती कम्यूनिटी वारो सुवालु आहे बिल्कुलु सिंधियुनि जेको आहे इन में विञायो आहे असांखे अपॉर्चुनिटीज़ हुयूं जिते असीं जेके छो जो कराची मल्टी लिंग्वल ऐं जेका अर्बन एरियाज़ आहिनि सिंध जा उनखे वधीक ठाहे कयो त उर्दू स्पीकिंग हरू भरू पंहिंजी हेजमनी ठाहे वियो आहे की त सभु उर्दू स्पीकिंग आहियूं असीं सभु माजर आहियूं उन्हनि इहा हेजमनी कीअं ठाही आहे उन्हनि जे त इहो एक्चुअली उन्हनि जो इहो क्लेम जेको आहे उहो ग़लति आहे सिर्फ़ उर्दू मीडियम पढ़ण जे करे उहो माण्हू जेको आहे सो हा इहो त साफ़ु सुथरो जेको क्लेम आहे उहो ग़लति आहे उते सिंधी ॻाल्हाईंदड़ उते बलोच ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे उते गुजराती ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे उते पारसी आहे उते हिंदू आहे इट्स अ मल्टी लिंग्वेज मल्टी एथनिक सिटी फ्रॉम हंड्रेड्स ऑफ इयर्स उहो रहियो आहे त उन में जेको सिंधी माण्हू आहे हाणे उन में छा थियो आहे की असांजी या त सियासत विच में थी अची वञे त पोइ हू चए थो त इन सियासत सां मुंहिंजो को तालुक़ु कोन्हे ऐं या त उन में जेको आहे इकनॉमिक हुननि जा पंहिंजा इंट्रस्ट या असांजी पीरी मुरीदूं असांजे जेके ख़ानदानी जेके हू आहिनि त भई तालपुर आहिनि त हू मीर आहिनि त हू इहे आहिनि पोइ असां उन अंदाज़ सां उन्हनि ते त हू उन में पंहिंजे पाण खे कंफर्टेबल न पियो फील इहो प्रॉब्लम आहे जेके डायग्नोस करण जी ज़रूरत आहे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं उहो सिंधी माण्हू जेको इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे करे हुन सां इंटरेक्ट करे त हू सम्झे ॿी ॻाल्हि की हुननि खे असां जा उहे रोल मॉडल नज़र न पिया अचनि जिन सां हू उनखे अहमियत ॾे ठीकु आहे न असांखे उहो रोल मॉडल थियणो पवंदो जेके हू अहमियत ॾे त भई ही सिंधियुनि में अहिड़ा माण्हू वेठा त आउं उन्हनि खे उन्हनि सां एफिलिएट करे सघां थो ऐं पाण वटि तमामु सुठा सुहिणा माण्हू ज़बरदस्त माण्हू आहिनि उन्हनि खे हा उन्हनि खे इन्हनि कम्यूनिटीज़ में इंटीग्रेट थियणो पवंदो इहो तमामु वॾो सुवालु आहे अहम सुवालु आहे इहो जेको तव्हां सुवालु कयो न इंतिहाई अहम सुवालु आहे इट इज़ नॉट ओनली द फेल्यूअर ऑफ स्टेट बट स्टेट खां वधीक इहो फेल्यूअर सिंधी क़ौम जो पंहिंजो आहे त असांजा जेके पंहिंजा हुआ न असां उन्हनि खे पंहिंजो कोन करे सघिया असीं वॾा माहिर आहियूं दुश्मन ठाहिण में तव्हां ॾिसो न जेका सोहेल ॻाल्हि कई न त कराची इवन बिफोर पार्टीशन इट वॉज मल्टीलिंगुअल सिटी उनमें उन वक़्तु बि गुजराती अख़बारूं निकिरंदियूं गुजराती कम्यूनिटी ही कच्छी कम्यूनिटी ही बलोच कम्यूनिटी ही उर्दू ॻाल्हाईंदड़ बिल्कुलु सिंधी ॻाल्हाईंदड़ पारसी सभा त उन्हनि खे पंहिंजो ई काफ़ी
वक़्त ताईं उहे दे यूज़ टू एफिलिएट देमसेल्व्स विद सिंध, इहा बि हिकिड़ी हक़ीक़त अथव। पर पोइ हिते जेको पॉलिटिकल सिचुएशन थियूं उन में असां सिंधियुनि उनखे पंहिंजो कॾहिं कोन कयो। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त पहिरीं त असीं इंसान त थियूं, ज़बरदस्त। सिंधी मुस्लमान त पोइ थींदासीं न, पर असां मां इंसान निकिरी वई आहे। ऐं भील कोली ॾिसो न, हिते ॻाल्हाइणु ऐं तकरीर करण में त सवलो आहे, पर ॾिसो अमलनि असां हुननि खे पंहिंजो कयो आहे। अमलनि हुन भील खे पाण था विहारियूं था, मानी खाऊं था, पाणी पियूं था, कोन था कयूं। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। बिल्कुलु। ऐं कराचीअ में जेके बि कम्यूनिटी अथनि, हाणे जे गुजराती ऐं जेके पारसी घटिजी वियो हलियो, पर गुजराती कम्यूनिटी आहे हिते, जेके बलोच, जेके मकरानी, मकरान, हा मकरान जेके आहिनि, मकरान मां आया उहे कम्यूनिटी आहे, कच्छी कम्यूनिटी आहे, दे आर सिंधीज़। गुजराती कच्छी त आहिनि ई सिंधी। हिस्टोरिकली वो बैक एंड फोर्थ माइग्रेशन थी आहे, शायदि असां खां वधीक सिंधी आहिनि। उनजी ॿोली कच्छनि जी त ॿोली सिंधी आहे न, पर असां उन्हनि खे पंहिंजो करे कोन सघियासीं। उहो असांजो फेल्यूर आहे न। ऐं थर में जेके वीचारा, इहे जेके वीचारा भील, कोली, मेघवाड़, ओड, इन जो ई सबबु आहे जो हाणे असां वटि उत्तर खां जेको बलोच कबीला आहिनि उहे असांजे अंदरि काहे पिया आहिनि, जंहिंजे करे असां पंहिंजी सिंधियत जेका आहे उहा विञाए रहिया आहियूं। अदी मिसाल थो ॾियां न, असां मुस्लमान त आहिनि ई आहिनि, असां त डिस्क्रिमिनेट कंदा आहियूं। नालो कोन थो न, मुंहिंजी फ्रेंड हुई, हुन चयो मुंहिंजी धीउ जो रिश्तो खपे, शी हिंदू। जो हा, मुंहिंजो दोस्त आहे प्रोफेसर, ऐं फलाणी हुनजा ॿार, मूंखे ख़बर न हुई शादी थियल आहे या कोन थियल आहे। सो ओॾनि ऐं हाली दरियावर निपट कमाल थो करे, मां वरी पंहिंजी धीउ ओॾनि में ॾींदसि। हाणे दिस इज़ द माइंड सेट, त इहो जेको रिलीजियस माइंड सेट ऑन बोथ साइड आहे, हिंदू कम्यूनिटी में बि आहे ऐं मुस्लमान कम्यूनिटी में आहे। असीं वी टॉक अबाउट इन खे ख़तमु करणो, असांखे इंसान थियणो पवंदो। पहिरीं असीं सभु इंसान आहियूं यार, पहिरीं इहो त हिक ॿिए खे इंसान थो सम्झो। वीचारा भील, कोली, ओड, असलो का सिंधी त इहे आहिनि न, दरावड़, इहे जेके वेठा आहिनि वीचारा, उन्हनि खे असीं द वे वी ट्रीट देम, माय गॉड, इट्स सो सैड। असां उन्हनि में लिखंदा आहियूं। तव्हां कुझु चवण था चाहियो? हा, इन में जेको आहे मुंहिंजे ख़्याल में कराची में सुठो सिंधी स्कूल ठहणु घुरिजे, ऐं लियारी जहिड़े इलाइक़े में हुजणु घुरिजे, मलीर में, ऐं उनजो सुठो स्टैंडर्ड, ऐं उहो बि प्राइवेट या गवर्नमेंट पार्टनरशिप में हुजे, या इहो सख़्तु ज़रूरत आहे। ऐं उन में तव्हांजो बलोच जेके बि उते कम्यूनिटीज़ रहनि थियूं उन्हनि खे फैसिलिटेट कयो, ऐं उहो सिंधी रन स्कूल आहे। आई थिंक दैट विल गो अ लॉन्ग वे। दैट इज़ द ओनली सॉल्यूशन कि ॿारनि खे सिंधी पढ़ायो। उहो ॾिसो न, हाणे जेके सोशल वर्क जी ॻाल्हि था कयूं, त कराचीअ में इलाही इदारा आहिनि, ईदी थियो, पुराणा अहिड़े क़िस्म जा इलाही आहिनि, जो असां त सम्झूं था त ईदी बि सिंधी हो, बिल्कुलु सिंधी हो, ओरिजिनली सिंधी हो। ही मिफ्तो इस्माइल जेको आहे, ही इज़ ओरिजिनली फ्रॉम हाला, हिन जी फैमिली ओरिजिनेट्स फ्रॉम हाला। पर हाणे असां उनखे ओनी कोन था कयूं। असां हिकिड़ी मोनोपोली ठाहे छॾी आहे त ही जेके माण्हू आहिनि उहे सिंधी आहियूं, जेको असां सां इख़्तिलाफ़ थो करे उहो सिंधी न आहे। उहो सफ़ा इहा जेको माइंड सेट आहे न असां में, इन खे तब्दील करणो पवंदो। जेको मूं अर्ज़ु कयो त क़ौम परस्ती छॾे वतन दोस्त थियणो पवंदो। वतन दोस्त सां गॾु इंसान दोस्त। तव्हां वतन दोस्त तॾहिं कोन था थी सघो जेसीं तव्हां इंसान दोस्त न आहियो। पहिरीं इंसान दोस्त थियणो पवंदो, पोइ वतन दोस्त थियणो पवंदो। मुंहिंजे वतन में जेके माण्हू रहनि था हिन काइनात में, सॼी दुनिया में, उन्हनि लाइ हिकु जहिड़ी हमदर्दी, प्यार, मुहबत, जेका ॻाल्हि त कयूं था लतीफ़ जेको हो, जो साईं सदाई करीम ते सिंधकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सवाब, पर उन ते असीं अमल कयूं था। तकरीरुनि में त चऊं था, पर अमलनि असीं उन खां एतिरो त पुठियां आहियूं। हाणे अचो त पंहिंजो पाण खे रीथिंक कयूं त भई असां खां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि। सॼो ॿियनि ते इल्ज़ाम हणणु, बाबा ही हुनी साज़िश आहे,
ही फ़ौजियुनि जी साज़िश आहे, ही पंजाबी का बि क़ौम ॿी क़ौम हुनखे तबाह कोन थी करे सघे एवरीथिंग दुश्मन तव्हांजे पंहिंजे अंदरि हूंदो आहे तरक़ी ऐं तनज़ुली ॿई असांजे अंदरां थींदी आहे। हूंदा आहिनि हा ज़बरदस्त सिंधी क़ौम जे तरक़ी कंदी त पंहिंजे मुड़ुस ते कंदी ऐं उनजी तनज़ुली ईंदी त उनजा बि असीं ज़िम्मेदार आहियूं ॿिया कोन्हनि ज़िम्मेदार इट्स अ कंपेटिटिव वर्ल्ड कॉम्पिटिशन थी थिए तव्हां उनजे जॾहिं उन मैदान में ई कोन आहियो त ख़तमु थी वेंदो हलिया हिकिड़ो हिते तव्हां अखरोट वारो पठाण जी गाॾो खणी थो बीहे उहो छो थो अचे बिकॉज़ सिंधी कोन थो करे न उहो जॾहिं सिंधी अची बीहंदो त उहो छो ईंदो हिते त वी गिव देम स्पेस हू तव्हांजो इस्तेसाल करणु कोन थो अचे जेको बूट पॉलिश करण वारो थो अचे हू पंहिंजे बचनि लाइ रोज़ी थो कमाए इहा माइंड सेट असांखे ख़तमु करणी पवंदी त हर माण्हू असांजो दुश्मन आहे वी हैव दैट हैज़ मेड अस पैरानॉइड नेशन वी हैव बिकम पैरानॉइड अब हर को असांजे तरफ़ साज़िश पियो करे अभी असां आहे छा जो साज़िश पियो करे असीं पाण हिकिड़ी सो इहो निकिरणो पवंदो असांखे उहो ॿियनि खे जॾहिं स्पेस हूंदो त ईंदा वेलकम लेट देम कम इंडिविजुअल्स ईंदा असीं कोन था वञी गाॾिड़ो ॻोल्हियूं ॿिए हंधि वेठा आहियूं बुख पिया मरूं ॻोठनि में पिया आहियूं भई तव्हां कराची में हाणे थिए पियो हाणे इहा ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे इहे चेंजिस अचनि पियूं जीअं तव्हां कल्ह पियो कयो न इहो जेको रेवल्यूशन कोन्हे एवोल्यूशन इंसान जी ज़रूरतूं जीअं वधंदियूं त पाण ई थींदो इहो थींदो कराची जीअं पाण बहस पई कयो त कराची इवेंचुअली इन लॉन्ग टर्म में त कयो त वेरी नियर फ्यूचर माना 30-50 साल तारीख़ में खां वॾी ॻाल्हि कोन हूंदी आहे त कराची इज़ गोइंग टू बी सिंधी मेजॉरिटी सिटी हैदराबाद तक़रीबन सिंधी मेजॉरिटी थी फितरी आहे इहो फितरी आहे सो उन खां डपु न कयूं डिॼूं न रुॻो पॉज़िटिव एफर्ट्स विझूं पैरानॉइड न थियूं असीं पंहिंजे को दग वठूं उन दग ते हलूं कुझु सोचे सम्झे त आई थिंक सिंध जो मुस्तक़बिल रोशन आहे पर उन लाइ पाण ई ईंदमि कुझु आऊं बग भरी थियां मथां हिन कमीने मां थींदो असीं कमीना ते कयूं असीं कुझु कयूं त सही न बाक़ी हर को असांखे हुकूमत करे ॿिया कनि चंदे ते कमु हले इहो कमु कोन हलंदो अमेरिका मां जेको सलाह जी करे अड़े उहा बि कंदी पर कुझु तमामु त हथु पेर हणो न पोइ हिते हैदराबाद हेॾो सारो आहे को इदारो सिंधी ठाहिनि सखर में सिंधी एज़ अ गवर्नमेंट करे पई गवर्नमेंट जे विताहर पोइ घटि या वधि हुन में उणायूं सणायूं सिंध में हीअं ॾिसो हर सिंध जे शहर में हेतिरियूं सारियूं यूनिवर्सिटियूं लॻी पियूं आहिनि कयूं आहिनि न गवर्नमेंट ठाहियूं आहिनि जेके असीं गायूं गंद कयूं था हा पोइ अहिड़ियूं कमज़ोर आहिनि अभरियूं आहिनि सभरियूं आहिनि अॻे कोन हुयूं हींअर थी आयासीं सभु इदारा ॾिसी आयासीं मां त हैरान थी वियुसि असांखे हिते ख़बर कोन हुई त इहे इदारा आहिनि हाणे इनखे जोड़ियूं असीं गॾिजी जोड़ियूं इनखे डाहियूं बहितर कयूं हिक ॿिए सां जेको विड़विड़ा हुनखे किराया अड़े अचो त गॾिजी हिनखे आबाद कयूं वधायूं विझायूं असांजो रोशन मुस्तक़बिल आहे। थैंक यू सो मच डॉक्टर साहब ऐं अदा सुहेल अंसारी तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु जी वेहक में एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं जंहिंसां असांजी जेका ही असांजा नाज़रीन आहिनि जॾहिं ॿुधंदा त उन्हनि जी दिलनि में बि नवां ख़्याल पैदा थींदा पॉज़िटिविटी ईंदी ऐं असां नई डायरेक्शन में सोचणु शुरू कंदासीं ऐं असां जिन ग़लतियुनि खे माज़ी में कयो आहे उन्हनि खे उन्हनि जो वर्जाव करण जे बजाए असीं पंहिंजनि ग़लतियुनि मां सिखी ऐं पंहिंजनि ग़लतियुनि खे जेको आहे सो छॾे वरी ईअं चवंदासीं त नई शइ मस्बत को अमल मस्बत रवैयो जेको आहे सो इख़्तियार कंदासीं ऐं हिकिड़ी नई सिंध जी तामीर कंदासीं। पलीजे साहब जी जब नई सिंध जोड़नी आहे नओं इंसान जोड़नो आहे नओं सिंधी जोड़नो आहे असांखे जेको हिन नए दौर में हली सघे ये पुराणियूं रवायतूं बिल्कुलु उन ई पलीजो साहब जी जेका आहे असां इन ईअं सम्झो त कोटेशन खे असां पंहिंजी ज़िंदगी में अमली तौर ते इख़्तियार कंदासीं ऐं असां हिन सिंध जे लाइ उहे राहूं तलाश कंदासीं जेके शायदि असां खां अञा ताईं लिकियल आहिनि। उमेद आहे तव्हांखे अॼु जी असांजी जेका कचहरी असां कई असां को इंटरव्यू कोन कयो पर कचहरी कई सिंध मसइलनि ते ॻाल्हायो तव्हांखे पसंदि आई हूंदी कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजव जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह वाही।